बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहे रहिया आहियूं तव्हां सभिनी लाइ मिठे में कुझु रसमलाई। इहा असांजे घर में ॾाढी पसंदि कई वेंदी आहे, ॾाढी मज़ेदार आहे ऐं खाइण में त ॾाढी सुठी आहे, पर तमामु ठाहिण बि आसान आहे। हिन में जेके जेके शयूं इस्तेमालु थींदियूं अचो त तव्हांखे ॿुधायूं। त रसमलाई में असां सभ खां पहिरीं खयों आहे 1 किलो खीर। हीअ खीर बिना ॻड़ियल आहे, हिनखे असां काढ़ींदासीं। अञा 1 कप खीर जो, हीअ खीर जेको आहे सुको खीर आहे। हीअ खीर जेको असां मार्केट मां वरितो आहे, जेको असांखे तोर जे हिसाब सां मिलियो आहे। असां को बि नाले वारो खीर ॾे नीडो वग़ैरह न खयों आहे, छो जो हुननि में ख़ुशबू थींदी आहे, हिकिड़ी पंहिंजे फ्लेवर हूंदो आहे। इन करे असां हीअ बिना फ्लेवर वारो खीर वरितो आहे। हीअ तव्हांखे मार्केट में आसानीअ सां मिली वेंदो। उन खां अलावा तव्हांखे खपंदो 1 कोप खंड जो, 1 चमचो मैदे जो, 1/2 चमचो बेकिंग पाउडर। बेकिंग सोडा न खणिजो, बेकिंग पाउडर खणी वठिजो। नंढा फोटा 4 खां 5 जिनके असां इस्तेमालु कंदासीं खीर में, या हिनखे कुटे बि इस्तेमालु करे सघो था, साबित बि इस्तेमालु करे सघो था, तव्हांजी पंहिंजी पसंदि आहे। उन खां अलावा 1 आनो या 1 बेज़ो, आख़िर में बादाम गार्निश जे लाइ। असां थां जेको आहे पंहिंजो चूल्हे ते चाढ़े छॾियो आहे। सभ खां पहिरीं असां हिन में शामिलु कयूं था 1 किलो खीर जो, पूरो प्योर खीर आहे। उन खां पोइ हिन में असां शामिलु था कयूं 1/2 कोप खंड जो, जेका असां तव्हांखे माप ॿुधाए रहिया आहियूं ओतिरी रखिजो। अगरि घटि वधि कंदा त मिठो थी सघे थो या त फिको थी सघे थो, त पंहिंजे टेस्ट मुताबिक़ ही बिल्कुलु नॉर्मल खंड ऐं नॉर्मल हिन जे हिसाब सां असां रखी आहे। त हीअ 1 कोप खंड जो अथव। हिन खां अलावा हिन शामिलु कंदासीं फोटा नंढा। हिनखे तव्हां कुटे बि इस्तेमालु करे सघो था, पर असांजे घर में न इस्तेमालु कया वेंदा आहिनि, त हिन में असां जेको आहे सिर्फ़ु फोटनि जा दाणा कढी विझी था छॾियूं। मां 2 खां 3 फोटनि जा दाणा कढी खीर में विझां थी। खीर खे असां एतिरो पचाईंदासीं त किलो खीर मां 3 पा खीर वञी बचे, माना 3 हिसा खीर असांखे खपे थो, थोरो घाटो थी वञे। जीअं खीर असांजो हल्की बाहि ते पचंदो रहंदो, कणंदो। जेसिताईं असां रसमलाई तयारु करे वठूं। सभ खां पहिरीं मां 1 कोप सुको खीर जो खयों आहे, जेका मेजरमेंट असां शुरू में तव्हांखे ॿुधाई, उहा इस्तेमालु पई कयां। हिन में मां शामिलु कंदसि 1/2 चमचो बेकिंग पाउडर, या 1/2 चमचे खां बि थोरो घटि बि इस्तेमालु कयां। उन खां अलावा 1 चमचो भरियल मैदो। हिननि खे पहिरीं सभिनी शयुनि सुकियुनि खे मां ख़ुश्क खे मिक्स थी करे वठां, त जीअं चङी तरह पाण में मिली वञनि। अगरि तव्हां चाहियो त हिते जेको आहे 1 चमचो घीअ जो बि इस्तेमालु करे सघो था, पर मां फ़िलहालु हिते घी कोन पई इस्तेमालु कयां। बेज़ो जेको आहे असां नॉर्मल साइज़ जो खयों आहे, भले बेज़ो नॉर्मल खणिजो या हिन खां बि नंढो खणिजो, छो जो हीअ जेको आहे सुको खीर जेको आहे उहो जल्दी पतड़ो थी वेंदो आहे। त हिनखे पहिरीं असां हिकिड़ी प्याली में टोड़े था वठूं। चङी तरह मिक्स करे वठिजो। हाणे हिननि सभिनी शयुनि खे असां जेको आहे सो पंहिंजे सुके खीर वारे मिश्रण में मिलायूं था। स्पून जी मदद सां पहिरीं मिक्स था करे वठूं। चमचे जी मदद सां असां चङी तरह घुमाए वरितो आहे। हाणे हिते असां पंहिंजो हथ यूज़ कंदासीं। हथ धोई साफ़ करे असां पंहिंजी रसमलाई जो अटो ठाहे था वठूं। अगरि तव्हांखे हिते थोरो पतलो लॻे त हिन में थोरो हिते मैदो शामिलु करे सघो थियूं। जीअं मूंखे हिते थोरो अञा नरम लॻी रहियो आहे, त मां हिते हिन में थोरो मैदो शामिलु थी करे छॾियां। असांजे रसमलाई ठाहिण लाइ डो बिल्कुलु तयारु थी वियो आहे। हीअ ॾिसो, हाणे असांजी थाम बिल्कुलु साफ़ु आहे ऐं डो बि असांजो बिल्कुलु तयारु आहे। अचो त हिन मां असां हाणे रसमलायूं पंहिंजूं ठाहियूं था। बराबरि हिकु जहिड़ी रसमलाई ठाहिण जे लाइ असां तव्हांखे तरीक़ो ॿुधायूं था। हिनखे गोल गोल ठाहे वठिजो।
ईअं करण सां रसमलाई हिक जेतिरियूं ठहंदियूं। ॾाढी अगर हथ खे चंबण शुरू थी वञे त थोरो घी लॻाए वठिजो पंहिंजे हथनि खे। हाणे पंहिंजा असां हिन मां रसमलाई तयारु था करे वठूं। रसमलाई खे इलाही ज़ोर न आहे ॾिबो, हल्के हथ सां बिल्कुलु अहिड़ी तरह बाउल तयारु कजो जंहिंमें को क्रैक न हुजे। अगरि कंहिं में सीर वग़ैरह हूंदी त उहो खीर में गरम खीर में वञण खां पोइ टुटी पवंदी। हीअ ॾिसो बिल्कुलु अहिड़ी तरह तव्हांखे तयारु करणा आहिनि। असांजे खीर खे जेको मुसलसल लहरूं अची रहियूं आहिनि, खीर कुझु घटि थी चुको आहे। हाणे वधीक हिनखे घटि थियण जी ज़रूरत न आहे। हिन में असां रसमलायूं विझूं था। विझण खां पोइ हिनखे घुमाइण जी का ज़रूरत न आहे। हे पाणी पंहिंजे हुन में घुमंदियूं रहंदियूं, गोल गोल फिरंदियूं रहंदियूं। हींअर खीर में डिप थी चुकियूं आहिनि, पाण इहे तरी ॿाहिरि मथे अची वेंदियूं। हिनखे असांखे पचण ॾींदासीं 5 खां 7 मिंट। हिनखे घुमाईंदासीं बिल्कुलु बि न, हीअ पाण ई पचंदियूं, हीअ पाण ई मथे थींदी वेंदियूं, फूलिजी वेंदियूं। हिनखे खीर खे एतिरो बाहि के रखिजो त जीअं हिन में लहर हल्की हल्की वरंदी रहे। रसमलाई खे 3 खां 4 मिंट थी चुका आहिनि। ॾिसो त हाणे हिनखे असां हल्को घुमाए बि सघूं था ऐं हीअ ॾिसो हाणे पंहिंजी साइज़ में ई डबल थी विया आहिनि। पर अञा हिननि खे पचण जी ज़रूरत आहे 2 खां 3 मिंट। असां हिनखे पचण था ॾियूं। असांजी रसमलाई बिल्कुलु तयारु आहे। अॼु जी रसमलाई असांजी 7 खां 8 मिंट वठी वई आहे पचण में। हाणे अचो त हिनखे असां डिश आउट कयूं ऐं तव्हांखे ॿुधायूं असांजी रसमलाई कीअं तयारु थी आहे। असांजी रसमलाई बिल्कुलु तयारु आहे। तव्हांखे ॿुधायूं त असांजी रसमलाई कीअं पकी आहे। हिकिड़ो तव्हांखे कढी करे टेस्ट करे था ॾेखारियूं। ॾिसो त अंदरां असांजी कीअं पकी आहे। हीअ ॾिसो केतिरी जूसी आहे। हीअ ॾिसो बिल्कुलु अंदरि ताईं असांजी पची चुकी आहे। हिनखे असां पंहिंजे खीर सां इस्तेमालु कंदासीं। तमामु टेस्टी ऐं मज़ेदार आहे। उमेद त अॼु जी डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। वरी मिलंदासीं कंहिं ॿी प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।